बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्नो सिंधी चैनल ते तव्हांखे भलीकार आहे। अॼु जेका असां वीडियो तव्हांजे लाइ तयारु कयूं पिया उहा फॉरेक्स ट्रेडिंग जी ॿियो नंबर वीडियो आहे। पहिरियों नंबर वीडियो जेका फॉरेक्स ट्रेडिंग जे बारे में तव्हां उनजो जेको तारुफ़ आहे ऐं उनजो जेको इंट्रोडक्शन चओ त फॉरेक्स ट्रेडिंग छा आहे, उन में कीअं कारोबार कयो वेंदो आहे, तव्हां असांजे हिन टेक्नो सिंधी चैनल में इन खे पहिरीं तफ़सीलात सां ॾिसी सघो था। उनखां पोइ ही ॿी वीडियो जेका आहे सप्लाई ऐं डिमांड ते असां तयारु कयूं पिया। उनखां अलावा ही असांजो टेक्नो सिंधी जो ही फेसबुक जो ग्रुप आहे। इते तव्हांखे सुठी सुठी मालूमात तव्हांखे असांजे चैनल जे बारे में मिलंदी, त इन खे बि तव्हां जॉइन कयो। त अचो पंहिंजी वीडियो खे शुरू था कयूं। हाणे हिते हिकु सुवालु आहे त व्हाट इज़ सप्लाई एंड डिमांड। सप्लाई ऐं डिमांड छा आहे? जीअं जीअं कंहिं बि शइ जी फ़राहमी में इज़ाफ़ो थिए थो, फ़र्ज़ु कयो मार्केट में कई शयूं अवेलेबल आहिनि। मोबाइल्स थी सघनि थियूं, कारूं थी सघनि थियूं, कपिड़ा, ज्वेलरी, ज़ेवरात ऐं ॿियो सभु कुझु मार्केट में जेको सेल थिए थो, उहे मार्केट में जीअं जीअं उन शइ जी फ़राहमी वधीक थिए थी, मार्केट में घणियूं शयूं मौजूदु आहिनि, त हर हिकु दुकान वारो रखे वेठो हूंदो आहे। त उन सां छा थींदो आहे त उन जी क़ीमत में घटिताई अची वञे थी, यानी उन जी जेका डिमांड आहे उहा किरी पवे थी। उन जे उबतड़ जीअं जीअं उन शइ जी फ़राहमी मार्केट में बंदि थी वञे कंहिं सबब जे करे, या हथ सां उन जी फ़राहमी बंदि कई थी वञे, त वरी उन जी क़ीमत वधी वञे थी, उन जी क़ीमत में इज़ाफ़ो अची वञे थो, उन जी डिमांड वधी वञे थी। त इन सॼे सीन खे सम्झण जे लाइ अचो त असां तव्हांखे चार्ट ते सम्झायूं था त डिमांड छा हूंदो आहे, सप्लाई छा हूंदो आहे, उन जा ज़ोन कहिड़ा हूंदा आहिनि। अचो त इन खे ॾिसूं था। हाणे असां ॾिसंदासीं त सप्लाई ऐं डिमांड ज़ोन कीअं थींदा आहिनि, उन खे असां चार्ट ते ॾिसूं था। जॾहिं बि कंहिं शइ जी सप्लाई वधे थी त उन जी जेका क़ीमत आहे उहा हेठि किरी पवंदी आहे, ऐं जॾहिं बि कंहिं शइ जी डिमांड वधंदी आहे त ज़ाहिर उन जी प्राइस बि वधी वेंदी आहे। हीअ तव्हां ॿ कलर्स ॾिसो पिया। हिकिड़ो सप्लाई ज़ोन आहे जंहिंखे ॻाढ़े कलर सां ॾेखारियो वियो आहे, ॿियो डिमांड ज़ोन आहे। ऐं हिते हिकु तव्हां तस्वीर ॾिसो पिया, हिकु ढॻो आहे जंहिंखे बुल चइबो आहे, ऐं हिकु तव्हां रिछ ॾिसो पिया जंहिंखे बियर चइबो आहे। हाणे ढॻो जेको आहे उन खे जेको आहे बुल यानी डिमांड ज़ोन सां तशबीह ॾिनी वेंदी आहे। बुलिश यानी इन खे ज़ोन चयो वेंदो आहे, यानी डिमांड वधणु, यानी हेठां खां मथे क़ीमतूं वधणु। हाणे तव्हां ॾिसो पिया त ढॻो हमेशह हेठां खां माना ही हमिलो कंदो आहे हीअं मथे जी तरफ़, त अहिड़े नमूने मार्केट बि हेठां खां मथे वधंदी आहे। ऐं जेको बियर या जेको रिछ हूंदो आहे उहो मथां खां हेठि हमिलो कंदो आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया त मथां खां हेठि ई हमिलो करे पियो। त इहे ॿई जानवर हिन फॉरेक्स ट्रेडिंग या हिन सप्लाई ऐं डिमांड जे लाइ इन्हनि खे तशबीह ॾिनी वई आहे, इन्हनि ॿिन्ही जानवरनि सां। हीअ बुल, ही बियर, यानी बुलिश मार्केट, हीअ असांजी बियरिश मार्केट। हाणे छा थो थिए, जॾहिं जॾहिं बि कंहिं शइ जी प्राइस बुलिश थिए थी, वधे थी, यानी हेठां खां मथे, अचो त ॾिसूं था इन खे। फ़र्ज़ु कयो कंहिं मोबाइल जी क़ीमत आहिस्ते आहिस्ते मथे वधी, वरी सेलर्स जेके आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि थोरो उन खे हेठि कयो, वरी उन खे क़ीमत खे थोरो मथे खणी आया, वरी कुझु हेठि खणी ईंदा। हाणे जॾहिं यकदमि कंहिं बि शइ जी क़ीमत खे मथे खणी वेंदा त उहा शइ न हलंदी। मार्केट में हिकु यानी वॾो शोर थी वेंदो, बाबा यकदमि एॾी क़ीमत छो वधी वई। हींअर तव्हां ॾिठो त पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो हूअं त आहिस्ते आहिस्ते कंदा, हींअर कुझु वधीक कयो अथनि। जॾहिं वधीक वॾी लकीर थिए थी मथे त उहो क़ीमत में यानी यकदमि इज़ाफ़ो थिए थो, वॾी लकीर जो माना घणी क़ीमत वधे थी। वरी ईअं आहिस्ते आहिस्ते इन खे क़ीमत खे वधाईंदा, वरी
कुझु वरी वधीक घटायो अथनि। तव्हां हिन जे बिनिस्बत ॾिसंदव त हीअ क़ीमत कुझु वधीक हिन खां डबल टाइम घटाई वई आहे, थोरो यानी पंहिंजे कस्टमर्स खे थोरो थधो रखण जे लाइ। वरी क़ीमत ॾिसो, हाणे हिन क़ीमत पोईं खां हिन खे डबल कयो वियो आहे। इहो मार्केट जो लाहा चाढ़ा कया वेंदा आहिनि कारोबारी माण्हुनि जे तरफ़ां। वरी थोरो वधाए, वरी हिन खे मथे आंदो वियो, वरी थोरो घटाए, वरी मथे आणे अहिड़े सप्लाई ज़ोन ते आंदो वियो जो इन जी हाणे जेका आहे डिमांड पूरी थी वई। हाणे जेके कस्टमर इन मोबाइल खे ख़रीद करण वारा हाणे इन हद ताईं पहुची विया त बाबा हाणे क़ीमत वधी वई आहे, इन खे ख़रीद करण ई छॾे ॾींदा। उन सां छा थींदो, उहा जेका प्रोडक्ट आहे उहा उते ई फ़िलहाल बीही वेंदी, छो जो उन जी क़ीमत वधी चुकी आहे। हाणे उहे ख़रीद नथा करे सघनि। जीअं शुरू में एंड्रॉयड फ़ोन ॾाढियूं महांगियूं हुयूं, जीअं सैमसंग आहे, ब्लैकबेरी आहे ऐं ॿियूं काफ़ी जेके शुरू में प्रोडक्ट्स आयूं जेके इन मोबाइल जे हवाले सां तमामु घणियूं महांगियूं हुयूं, केर बि यानी न वठंदो हो, उहे अफोर्ड न करे सघंदा हुआ। पोइ अचानक मार्केट में क्यू मोबाइल वारनि पंहिंजियूं प्रोडक्ट लॉन्च कयूं, एंड्रॉयड फ़ोनूं जेके तमामु सस्ते अघ में मार्केट में खणी आया। पोइ उन सां छा थियो जो सभई उन एंड्रॉयड फ़ोन वठण जे लाइक़ु थी विया माण्हू। पोइ जेके वॾियूं कंपनियूं सैमसंग या ब्लैकबेरी या ॿियूं जेके हवावे या जेकियूं मञियल कंपनियूं आहिनि, उन्हनि बि छा कयो जो पंहिंजी जेके प्रोडक्ट जूं क़ीमतूं घटाइण शुरू कयूं। वरी कुझु वधायूं, वरी घटाईंदा, वरी कुझु वधाए, वरी घटाईंदा, या वरी वधाए, वरी घटाए उन डिमांड ज़ोन ते अची पहुचायूं त जीअं असांजी इन प्रोडक्ट जी बि डिमांड वधे। हाणे जॾहिं उन्हनि जी बि प्रोडक्ट जी डिमांड या उन्हनि जी क़ीमत उन क्यू मोबाइल जेतिरी या उन खां थोरी खणी मथे पहुती ऐं उन जी वरी उन्हनि एडवर्टाइज़मेंट कई त बाबा हाणे असांजूं जेके प्रोडक्ट्स जूं क़ीमतूं आहिनि हाणे तव्हां वठी सघो था, तव्हांजे यानी हैसियत आहर आहिनि। पोइ उन जी उहा क़ीमत घटाए उन प्रोडक्ट जी डिमांड खे वधायो वियो। त इन सां छा थिए थो त इहो सप्लाई ज़ोन ऐं डिमांड ज़ोन जी इहा ई पोज़ीशन आहे। जॾहिं प्राइसूं हेठि थियनि थियूं त उहो सप्लाई ज़ोन असां चवंदा आहियूं, सप्लाई ज़ोन खे टकराए हेठि थियनि थियूं। ऐं जॾहिं कंहिं शइ जी डिमांड हूंदी आहे त उहा डिमांड ज़ोन खां शुरू थी हेठां खां मथे वेंदी आहे, ऐं जॾहिं प्राइस घटि थींदी आहे त उहा मथां खां हेठि किरंदी आहे। त इहो सॼो जेको मंज़र आहे सप्लाई ऐं डिमांड जो, मां हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। मां उमेद थो कयां त तव्हांखे हीअ सम्झ में अची वई हूंदी। त दोस्तो मिलूं था ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।